अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो ऐं शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी एक मुख़्तलिफ़ अपडेट अॼु जी अपडेट सां गॾु आऊँ हाज़िर थियो आहियां। अॼु जी जेका अपडेट आहे दोस्तों, ज़बरदस्त आहे, बेहतरीन अपडेट आहे। अॼु जेका ड्रामनि जे बारे में काफ़ी सारे नवे ड्रामनि ऐं पुराणे ड्रामनि जे बारे में अपडेट ॾींदुसि ऐं तव्हांजा कमेंट अॼु पढ़ंदुसि। जी हाँ दोस्तों, कल्ह मां तव्हांजा कमेंट जो जवाबु न ॾेई सघियो हुउसि। कल्ह मोबाइल फ़ोन में चार्ज न हुई। असां वटि जुमे जे ॾींहुं बिजली न हूंदी आहे ऐं जुमे वारे ॾींहुं परीं जुमे वारे ॾींहुं जेको आहे शूटिंग मां उहा वीडियो रिकॉर्ड कई हुई, मोबाइल चार्ज सफ़ा न हुई, जंहिंजे करे तव्हांजा कमेंट जो जवाबु ई न ॾेई सघियुसि। अॼु सभई सवालनि जा जवाब बि ॾींदुसि ऐं अॼु तव्हां सां नई अपडेट्स बि शेयर कंदुसि ऐं तव्हांखे बसि कुझु इंतज़ारु करिणो आहे, वीडियो खे पूरो ॾिसणो आहे। अॼु तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ अपडेट्स आहिनि। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, वीडियो खे आख़िर ताईं बि ॾिसो ऐं लाइक कयो, महिरबानी करे वीडियो खे ऐं सब्सक्राइब बि असांजे चैनल शाद खोसो व्लॉग खे कयो, जी हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे। बेल आइकन खे आल ते कंदा की मथां क्लिक कंदा की जेका घंटी आहे न, घंटी चंडी घंटी इहा रहिजी वेंदी आहे हर माण्हू खां, इन खे आल ते करे छॾियो जीअं तव्हांखां अपडेट मिस न थिए। इहा अगरि आल ते न हूंदी तव्हां ॾे अपडेट न पुॼंदी या मिस थी वेंदी। कोशिशि कयो इन खे आल ते करे छॾींदा कयो। हाणे तव्हांखे अपडेट मां ॿुधाईंदो हलां दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त गुलाम सिंह ड्रामो हली चुको आहे। मां तव्हांखे अॻे ॿुधायो त गुलाम सिंह ड्रामो तमामु जल्द हली वेंदो ऐं हली चुको आहे, तव्हां ॾिसी बि विया आहियो। ऐं हवेली ड्रामो दोस्तों हाणे जेको आहे इन जी बि मां अपडेट कल्ह ॾेई छॾी, परीं बि ॾेई छॾी, इहो बि हाणे स्टार्ट थी चुको आहे। ऐं हिन थी सघे थो हीअ वीडियो तव्हां बाद में ॾिसी रहिया हूंदो, मतां हवेली ड्रामो तेसीं ताईं सूमर ताईं अची वियो हुजे, छाजे करे सूमर खां हलणो आहे। जे तव्हां हीअ वीडियो जंहिं टाइम ॾिसी रहिया हूंदव तेसीं ताईं अञा हवेली न आहे आयो, आचर जे ॾींहुं जे तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो। जे सूमर ते ॾिसी रहिया आहियो त पोइ तेसीं ताईं हवेली ड्रामो अची वियो हूंदो। हवेली ड्रामो बि उन जी बि तयारी आहे त हिन सूमर खां अॻिते उनजूं लगातार क़िस्तां हलंदियूं। उनजी शूटिंग 75 ताईं काफ़ी मुकमिल आहे। हाणे अॻिते जेको आहे न वरी शूटिंग स्टार्ट आहे, एडिटिंग बि मुकमिल थी चुकी आहे। ऐं हाणे हलंदासीं दुलाब जी तरफ़। दुलाब जो स्क्रिप्ट जेको आहे उहो त काफ़ी ॾींहंनि खां वठी फरज़ंद मलिक खजू खणी आयो आहे, उन ते हाणे शूटिंग ॿीहर स्टार्ट थी रही आहे, साॻी लोकेशननि ते, कुझु नवे लोकेशननि ते ऐं दुलाब जी बक़ाया शूटिंग थींदी। लेकिन जेका एडिट थी रहियो आहे ड्रामो, तमामु जल्द दुलाब एडिट थी वेंदो ऐं उन जा टीज़र वग़ैरह तव्हांजे साम्हूं अची वेंदा, प्रोमो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं सबूतनि सां इहे चंद ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं अची सघनि था। जेतिरी तेज़ी सां उहो कमु करे रहियो आहे फरज़ंद मलिक खजू साहब, मूंखे ख़बर आहे वरी तेज़ी सां कमु करे रहियो आहे। राति ॾींहुं हुन हिकु करे छॾी आहे दुलाब ड्रामे खे स्टार्ट करण लाइ, छो त हिन टाइम सिंध टीवी वारनि जो को बि अहिड़ो ड्रामो ख़ासि न आहे जेको हले। सिर्फ़ु चंड ग्रहण आहे, उहा बि हफ़्ते में 2 एपिसोड। बक़ाया जेका यलगार हले थो, इहो पुराणो ड्रामो आहे, इहो हवेली ड्रामो हलियल ड्रामे खे वरी हलाइनि था पिया। इन जे करे उनजी कोशिशि आहे त दुलाब पोइ बि हलायो वञे कीअं बि करे। कुझु ॿिया ड्रामनि जी बि दोस्तों सिंध टीवी वारनि जी कोशिशि लॻे पई आहे, नवे ड्रामनि ते कमु हले थो, राइटर लिखनि था पिया। तमामु जल्द कुझु नवां ड्रामा बि साम्हूं अचण वारा आहिनि। कुझु सोप सीरियल आहिनि, कुझु नंढा सीरियल ड्रामा आहिनि, इहे बि तमामु जल्द इन जा नाला साम्हूं ईंदा। उहे बि असां इंशाअल्लाह सभ खां पहिरियां असां ई तव्हां ताईं पुॼाईंदासीं ऐं असां ई तव्हांखे अपडेट ॾींदासीं। ऐं केटिन वारनि जा बि कुझु नवां ड्रामा ज़ाहिर थियण वारा आहिनि। ऐं गुनाह जेको ड्रामो आहे इन जी बि मां अपडेट काफ़ी ॾेई चुको आहियां ऐं गुनाह ड्रामो बि बहितरीनु शूट थी रहियो आहे। ऐं जंहिंजो तव्हां ॾिठो हुयो आदिल साहब डायरेक्टर आहे, मजू लाड़ आहे, कुझु ॿिया अदाकार आहिनि। ॾाढो सुठो ड्रामो आहे, तमामु जल्द इहो साम्हूं अचण वारो आहे ऐं इन जी अपडेट मां तव्हांखे काफ़ी ॾेई चुको आहियां। ऐं इन जी बि जेका टीज़र सां तमामु जल्द साम्हूं अची वेंदो ऐं इन जी बक़ाया जीअं लगातार अपडेट ईंदी वेंदी उहा बि मां तव्हां ताईं शेयर कंदो वेंदुसि, कोशिशि कंदो तव्हां ताईं उहा बि टाइम सां पुॼायां। ऐं बाक़ी पहिरियों हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तों त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु काफ़ी सारियूं मां तव्हां सां ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां ऐं तव्हांखे इहो तव्हांजा जेका बि सुवाल कमेंट जे ज़रिए मूं वटि आया आहिनि उहे बि पढ़ंदुसि ऐं जंहिं कमेंट न आहिनि कया मतां उहे छॾे हलिया वञनि, उहे उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि हीअ कमेंट तव्हांजे कम जा आहिनि। मतां तव्हांजो बि कोई अहिड़ो सुवालु हुजे जेको ॿिए कंहिं दोस्त कयो हुजे, मां जो जवाबु ॾियां, मतां तव्हांखे बिना लिखण खां ई जवाबु तव्हांखे मतां मिली वञे मूंखां। थोरो हिन वीडियो खे वॉच कंदा, लाइक कंदा ऐं इंतज़ारु कंदा ॾिसंदा त मां पहिरियां मां कोशिशि कयां त दोस्तों इहो कमेंट पढ़ी वठां, बक़ाया ॿी अपडेट तव्हां सां शेयर कंदो हलां, कमेंट तव्हांखे शामिलु करे वठां। दोस्तों अली मुराद बिजरानी खान दिलि मोकिलियान, काफ़ी सारा आदा, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त लिखियो जंहिंजो नालो आहे ओखे ID ते लिखियलु आहे, ओखे असली नालो भाउ जी ख़बर न आहे छा आहे, पर उन बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं अब्दुल रहमान साहब बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि अदा।
वॾियूं महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ग़ुलाम हुसैन जेका मां अपडेट ॾिनी हुई उन ते हिकिड़े दोस्त लिखियो आहे SA अदा वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर नालो अथसि, वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं मोहम्मद उमर काफ़ी दिलि बि मोकिलिया आहिनि अदा, इहे बि तव्हांजा लख कुर्ब जानी। ऐं असलम नोरियो साहिब बि दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं ॿियो हिकु दोस्त आहे, हुनजे ID ते सिर्फ़ु यूज़र लिखियलु आहे, नालो उन पंहिंजो नाहे लिखियो, उन काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि कमेंट में, काफ़ी सारा दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे अल्ताफ़ अली नालो अथसि, ID ते लिखियलु आहे, लिखे थो अदा पथर दिलि ड्रामो सुठो हुयो, बिल्कुलु दा बहितरीनु ड्रामो, बहरहाल हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे, जेका शइ ख़तमु थींदी आहे वरी न आहे ईंदी। ऐं मोहम्मद उमर काफ़ी स्टीकर मोकिलिया आहिनि, दोस्ती जा हथ वधाया अथई अदा, वॾियूं महिरबानियूं, तव्हां सभु दोस्त ॿाहिरि आहियो मुंहिंजा। ऐं इमरान अली ख़ान लिखियो आहे बहितरीनु हवेली ड्रामा, जेका मूं अपडेट ॾिनी हुई हवेली ड्रामे जे लाइ, उन जे हेठां उन लिखियो आहे बहितरीनु इमरान अली ख़ान अदा, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, दोस्त जो नालो न आहे लिखियलु, हिन काफ़ी दिलि मूं ॾे मोकिलिया आहिनि अदा, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा तव्हांजो नालो न आहे लिखियलु, न त नालो मां तव्हांजो ज़रूरु शामिलु कयां हा। रजब अली अबड़ो साहिबु लिखियो आहे हाणे दुलाब हलायो वञे, इंतज़ारु नथो थिए, ऐं दिलि बि मोकिलिया अथई। ऐं ॿियो लिखियो अथई अदा मूंखे ॾाढो ॾुखु थियो आहे पथर दिलि ख़तमु थियण ते, अदा दुलाब जी काफ़ी कोशिशि लॻी पई आहे, वॾी तेज़ी सां फरज़त मलिक खजूर साहिबु कमु करे रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में महीने जे अंदरि अंदरि पोइ बि कुझु न कुझु चवंदा आहिनि खीर पाणी ज़ाहिर थींदो। ऐं पथर दिलि वाक़ई ख़तमु थी वियो, काफ़ी माण्हुनि खे ॾुखु थियो त 300 ताईं हले अॻे ख़तमु थी वियो, सुठो ड्रामो माशाअल्लाह, पर छा कजे अदा। ऐं ख़ालिद भाई जेको आहे इन बि गिफ्ट मोकिलिया आहिनि, दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे मुशरफ बुगियो असगर थीबो थोरो गुस्सो कयो अथई, न त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असगर थीबो साहिबु बि असांजो भाउ आहे, मां उहो अॻिते नथो पढ़ी सघां, ऐं तव्हां बि मुंहिंजा भाउ आहियो, बहरहाल हुनजी मजबूरी आहे, हू जेको असर कुरैशी सां वॾी मोहबत कंदो आहे तॾहिं हू बार बार लिखी रहियो आहे एड्रेस जे लाइ, पर मूंखां मां वॾी कोशिशि कयो, मुंहिंजो कमु न थियो आहे। असगर असद कुरैशी जो को बि यूट्यूबर जेको आहे छा डायरेक्टर बि जो एड्रेस नथो ॾेई सघे। नवीद दर्स मोकिलिया आहिनि, दिलि वॾियूं महिरबानियूं, सलाम वारायो अस्सलाम वालेकुम सलाम नवीद भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर डन लिखियो आहे अदा, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो मोहम्मद रहीम लिखियो आहे ड्रामो कॾहिं हलंदो, ॾाढो इंतज़ारु करायो आहे। दुलाब ड्रामे जे बारे में लिखियो अथई अदा, दुलाब ड्रामो खंडु जेको आहे न हिन महीने जे अंदरि पोइ बि खंडु पाणी निकिरंदो, कुझु न कुझु ज़ाहिर थींदो। ऐं अशन कोलाची दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असलम नोरियो साहिबु लिखियो आहे हवेली ड्रामे जे बारे में अदा, हवेली इंशाअल्लाह हिन सूमर खां स्टार्ट आहे, दिलि जाए कयो, मां तव्हांखे पकी ख़बर ॾियां थो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे अस्सलाम वालेकुम, नालो न लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं, दिलि बि काफ़ी मोकिलिया अथई अदा, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ॿिए दोस्त दिलि ऐं प्यार मोहबत जा दिलि मोकिलिया अथई, मोहम्मद उमर साहिबु, वॾियूं महिरबानियूं, ऐं मौला तव्हांखे ख़ुशि रखे। दोस्तो हीअ हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया, उन्हनि जा जवाब बि ॾिना, ऐं उमेदु आहे इहे कमेंट तव्हां ॿुधा ऐं तव्हांखे दिलि जाए थी हूंदी। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे सभ खां पहिरियां त दोस्तनि जो को कमेंट मिस न थिए, को अगरि कमेंट मिस थी वियो आहे त उनजी माज़रत, लेकिन मां सॼा कमेंट ॻोल्हे स्क्रीनशॉट कढी रखिया आहिनि ऐं अॼु शामिलु कया आहिनि, कल्ह वारा बि शामिलु कया आहिनि, अॼु वारा बि कमेंट शामिलु कया आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि जेका असां वीडियो अपलोड कंदा आहियूं, तव्हां असांजी वीडियो ॾिसंदा आहियो, इन खे शेयर घणो कंदा कयो, फ्री आहे इहो, जेतिरो थी सघे ग्रुपनि में लिंक शेयर कंदा कयो दोस्तो, ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदा कयो अॻिते शेयर करनि, बसि इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे। ऐं दोस्तो मूंखे ख़बर आहे तव्हांखे नवीन ड्रामे जो इंतज़ारु आहे, सभ खां वधीक दुलाब जा कमेंट अचनि था दुलाब ड्रामे जे बारे में। दुलाब दोस्तो हिन महीने लॻी वेंदो, महीने जे अंदरि अंदरि कुझु न कुझु टीज़र पुरमो ज़ाहिर थींदो, जेतिरी तेज़ी सां डायरेक्टर कमु करे रहियो आहे ऐं एडिटर कमु करे रहियो आहे, मुंहिंजे हिसाब सां जल्दी इहो ज़ाहिर थींदो, कुझु न कुझु ज़ाहिर थींदो, छो त महिनत सां हर शइ महिनत मिलंदी आहे, महिनत जो फल मिलंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, डायरेक्टर साहब बि पंहिंजी महिनत करे रहियो आहे ऐं वरी ॿिए स्पेस जी बि शूटिंग स्टार्ट करे रहियो आहे गॾोगॾु। ऐं जीअं ई स्पेस जी शूटिंग थींदी 25 एपिसोड, वरी इन्हनि में 25 एपिसोड खे कम से कम महीनो लॻी वेंदो या 2 हफ़्ता लॻी वेंदा शूट करण में। जीअं इहे मुकमिल थी विया तीअं वरी इन्हनि खां वरी इहे एडिट थींदा, पर इन एडिट थियण खां पहिरियों ई टीज़र वग़ैरह मुंहिंजो अंदाज़ो आहे त अची वेंदो, टीज़र अची वियो ऐं सभिनी दोस्तनि जी जेको आहे न ख़्वाहिश पूरी थी वेंदी, जंहिंखे इंतज़ारु आहे दुलाब जो उहो पूरो थी वेंदो। ऐं दोस्तो मां तव्हां वाइदो कयां थो दुलाब जी शुरू खां आख़िर ताईं
जेतिरियूं बि एपिसोड हूंदी सभई अपडेट तव्हांखे इन चैनल ते मिलंदी रहंदी। कॾहिं बि का अपडेट मिस न थींदी। छो दुलाब ड्रामो हिकिड़ो सोप सीरियल आहे, उन जो हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा। उहो प्राइम टाइम हलंदो। प्राइम टाइम तव्हां सम्झो था राति जो 7-8 वॻे वारो टाइम जेको हूंदो आहे इहो प्राइम टाइम हूंदो आहे। इनखे प्राइम टाइम सॼो वेंदो आहे। इन टाइम जेको ड्रामो हलंदो आहे उन खे सुपर हिट ड्रामो कयो वेंदो आहे। जेको बाद में हलंदा 10-11 वॻे ड्रामा या 5 वॻे ड्रामा, उहे प्राइम टाइम न हूंदा। हीअ प्राइम टाइम जे दौरान जेको बि ड्रामो हले सम्झी वञो तव्हां उहो सुपर हिट ऐं सुठो ड्रामो आहे। सुठे ड्रामे खे प्राइम टाइम जे दौरान हलायो वेंदो आहे। ऐं हीअ दुलाब ड्रामो बि प्राइम टाइम आहे। इनशाला इहो जेको आहे ऐं इन टाइम हलाईंदो। हफ़्ते में इन 5 एपिसोड ईंदा। हीअ सोप सीरियल आहे, सुठो ड्रामो आहे ऐं वॾो धमाकेरो वॾे स्केल वारो ड्रामो आहे। जॾहिं बि हलियो ऐं तव्हां ॾिसिजो तव्हांखे इहो ड्रामो वणंदो, ॿियो को ड्रामो ई न वणंदो। हा, हिकिड़ो ड्रामो आहे हवेली ड्रामो मुक़ाबिलो जो करे सघे थो। उन जो अदाकार बि साॻियो आज़म मेंगल, हिन जो बि छाजे करे हवेली ड्रामे में 50 खां पोइ वॾी मार धाड़ ॾेखारी वई आहे। वॾो उन में वठ पाजावा, वॾा सुठा सीन ऐं सुठी लोकेशन ते कमु कयो वियो आहे। ऐं उन में एतिरी दिलचस्पी, एतिरो त मज़ो आहे ऐं मश्करी बि उन में घणी ॾेखारी वई आहे। झड़ो बि ॾेखारियो वियो आहे ऐं उन में मुनाफ़क़त बि ॾेखारी वई आहे ऐं उन में धोखो बि ॾेखारियो वियो आहे ऐं उन में जेको आहे कामयाबी बि ॾेखारी वई आहे। उन में अहद बि ॾेखारियो वियो आहे। उन में एतिरो बि ॾेखारियो वियो आहे सचो माण्हू केॾो मज़बूत थी बीहे, उनखे को हिलाए नथो सघे, इहो बि ॾेखारियो वियो आहे। हवेली ड्रामे में 50 एपिसोड खां पोइ ईंदा जेका 50 खां 75 ताईं जेका 25 एपिसोड आहिनि न दोस्तो, इन में वॾी महिनत कई वई आहे। इहे ड्रामा जॾहिं इहे एपिसोड स्टार्ट थींदा तेसि ताईं दुलाब बि अची वेंदो ऐं ॿई ड्रामा हिक ॿिए खे टकर ॾींदा। हू KTN वारनि जो ड्रामो, हू सिंध TV वारनि जो ड्रामो ऐं ॿई ज़बरदस्त आहिनि। मां केतिरी तारीफ़ कयां ॿिनी ड्रामनि जी, घटि आहे। सुठी शइ आहे, इन लाइ मां तारीफ़ कयां थो। छाजे करे आज़म मेंगल मुंहिंजो पंहिंजो बि फेवरेट हीरो आहे। तव्हांजो बि फेवरेट हीरो हूंदो। मुंहिंजे हिसाब सां आज़म मेंगल खे हिन टाइम सिंध में घणो चाहियो वञे पियो ऐं आज़म मेंगल बहितरीनु अदाकारी कंदो आहे ऐं उनजी पर्सनैलिटी बि अहिड़ी आहे। ॾिसण में बि हू बहितरीनु इंसानु आहे, सुठो सुहिणो सिरतो माशाअल्लाह। ऐं उमिरि मां मञा थो आज़म मेंगल जी घणी थी वई आहे हाणे, छो त पुराणो अदाकार आहे। बहरहाल दोस्तो अॼुकल्ह रंग रोगन करे जेको आहे मेकअप करे कम खे हलाए वञे थो। पोइ बि एतिरी उमिरि न आहे जेतिरी सलमान ख़ान जी आहे। 60 साल जी उमिरि में बि सलमान ख़ान अञा हीरो आहे, अञा यंग ॾेखारियो वञे थो। लेकिन आज़म मेंगल एतिरी उमिरि न आहे, लेकिन पोइ बि वॾी उमिरि आहे माशाअल्लाह। भलो असांखां त वॾो आहे, दाता असांखां त वॾो आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे तव्हांजी उमिरि केतिरी आहे, लेकिन वॾी उमिरि आहे। मां नंढो आहे त आज़म मेंगल जा ड्रामा ॾिसंदो अचां थो। बहरहाल यंग लॻो पियो आहे, अञा बि उनखे ॾाढो मेकअप शेकअप कराए कमु करे रहिया आहिनि। अॻिते बि हलंदो रहंदो। दोस्तो उमेदु आहे तव्हांखे अॼु जी वीडियो दिलचस्प लॻी हूंदी। जे वीडियो तव्हां हेसिताईं ताईं ॾिठी आहे, महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो, सभ खां वधीक दोस्तो शेयर कयो, सब्सक्राइब कयो, सभिनी दोस्तनि ताईं पुॼायो। मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी का सुठी वीडियो में ऐं सुठी जेको आहे न अपडेट सां, सुठी इंफॉर्मेशन सां। तेसिताईं ताईं असांखे ॾींदा इजाज़त, दिलि में दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं इरशाद खोसो ऐं वानिसरी इरशाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिकु मुख़्तलिफ़ अपडेट ऐं अॼु जी अपडेट सां गॾु आऊं हाज़िर थियो आहियां। अॼु जेका अपडेट आहे दोस्तो ज़बरदस्त आहे, बहितरीनु अपडेट आहे। अॼु जेका ड्रामनि जे बारे में, काफ़ी सारे नवे ड्रामनि ऐं पुराणे ड्रामनि जे बारे में अपडेट ॾींदुसि ऐं तव्हांजा कमेंट अॼु पढ़ंदुसि। जी हाँ दोस्तो, कल्ह मां तव्हांजा कमेंट जो जवाबु न ॾेई सघियो हुउसि। कल्ह मोबाइल फ़ोन में चार्ज न हुई। असां वटि जुमे जे ॾींहुं बिजली न हूंदी आहे ऐं जुमे वारे ॾींहुं परीं जुमे वारे ॾींहुं जेको आहे शूटिंग मां उहा वीडियो रिकॉर्ड कई हुई, मोबाइल चार्ज सफ़ा न हुई, जंहिंजे करे तव्हांजा कमेंट जो जवाबु न ॾेई सघियुसि। अॼु सभई सवालनि जा जवाब बि ॾींदुसि ऐं अॼु तव्हां सां नई अपडेट्स बि शेयर कंदुसि ऐं तव्हांखे बसि कुझु इंतज़ारु करिणो आहे। वीडियो खे पूरो ॾिसणो आहे। अॼु तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ अपडेट्स आहिनि। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त वीडियो खे आख़िर ताईं बि ॾिसो ऐं लाइक कयो, महिरबानी करे हिन वीडियो खे, ऐं सब्सक्राइब बि असांजे चैनल शाहिद खोसो व्लॉग खे कयो, जी हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे। बेल आइकन खे आल ते कंदा की मथां क्लिक कंदा की जेका घंटी आहे न, घंटी चंडी घंटी, इहा रहिजी वेंदी आहे हर माण्हू खां। इन खे आल ते करे छॾियो जीअं तव्हां खां अपडेट मिस न थिए। इहा अगरि आल ते न हूंदी तव्हां ॾे अपडेट न पुॼंदी ऐं मिस थी वेंदी। कोशिशि कयो इन खे आल ते करे छॾींदा कयो। हाणे तव्हांखे अपडेट मां ॿुधाईंदो हलां दोस्तो। पहिरीं ॻाल्हि त गुलाम सिंह ड्रामो हली चुको आहे। मां तव्हांखे अॻे ॿुधायो त गुलाम सिंह ड्रामो तमामु जल्द हली वेंदो ऐं हली चुको आहे, तव्हां ॾिसी बि विया आहियो। ऐं हवेली ड्रामो दोस्तो हाणे जेको आहे इन जी बि मां अपडेट कल्ह ॾेई छॾी, परीं बि ॾेई छॾी, इहो बि हाणे स्टार्ट थी चुको आहे। ऐं हिन थी सघे थो हीअ वीडियो तव्हां बाद में ॾिसी रहिया हूंदो मतां,
हवेली ड्रामो तेसीं ताईं सूमर ताईं अची वियो हुजे, छाजे करे सूमर खां हलणो आहे। जे तव्हां हीअ वीडियो जंहिं टाइम ॾिसी रहिया हूंदव तॾहिं तेसीं ताईं अञा हवेली न आहे आयो, आचर्य ॾींहुं जे तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो। जे सूमर ते ॾिसी रहिया आहियो त पोइ तेसीं ताईं हवेली ड्रामो अची वियो हूंदो। हवेली ड्रामो बि उनजी बि तयारी आहे त हिन सूमर खां अॻिते उनजूं लगातार क़िस्तां हलंदियूं। उनजी शूटिंग 75 ताईं काफ़ी मुकमिल आहे। हाणे अॻिते जेको आहे न वरी शूटिंग स्टार्ट आहे, एडिटिंग बि मुकमिल थी चुकी आहे। ऐं हाणे हलंदासीं दुलाब जी तरफ़। दुलाब जो स्क्रिप्ट जेको आहे उहो त काफ़ी ॾींहंनि खां वठी फरज़ंद मलिक खजू खणी आयो आहे। उन ते हाणे शूटिंग ॿीहर स्टार्ट थी रही आहे, साॻी लोकेशननि ते, कुझु नवे लोकेशननि ते। ऐं दुलाब जी बक़ाया शूटिंग थींदी, लेकिन जेको एडिट थी रहियो आहे ड्रामो, तमामु जल्द दुलाब एडिट थी वेंदो ऐं उन जा टीज़र वग़ैरह तव्हांजे साम्हूं अची वेंदा, प्रोमो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं सबूतनि सां इहे चंद ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं अची सघनि था। जेतिरी तेज़ी सां उहो कमु करे रहियो आहे फरज़ंद मलिक खजू साहब, मूंखे ख़बर आहे वरी तेज़ी सां कमु करे रहियो आहे। राति ॾींहुं हुन हिकु करे छॾी आहे दुलाब ड्रामे खे स्टार्ट करण लाइ। छो त हिन टाइम सिंध टीवी वारनि जो को बि अहिड़ो ड्रामो ख़ासि न आहे जेको हले। सिर्फ़ु चंड ग्रहण आहे, उहा बि हफ़्ते में 2 एपिसोड। बक़ाया जेका यलगार हले थो, इहो पुराणो ड्रामो आहे, इहो हवेली ड्रामो हलियल ड्रामे खे वरी हलाइनि था पिया। इन जे करे उनजी कोशिशि आहे त दुलाब पोइ बि हलायो वञे कीअं बि करे। कुझु ॿिया ड्रामनि जी बि दोस्तो सिंध टीवी वारनि जी कोशिशि लॻे पई आहे, नवे ड्रामनि ते कमु हले थो, राइटर लिखनि था पिया। तमामु जल्द कुझु नवां ड्रामा बि साम्हूं अचण वारा आहिनि। कुझु सोप सीरियल आहिनि, कुझु नंढा सीरियल ड्रामा आहिनि, इहे बि तमामु जल्द इन जा नाला साम्हूं ईंदा। उहे बि असां इंशाअल्लाह सभ खां पहिरियां असां ई तव्हां ताईं पुॼाईंदासीं ऐं असां ई तव्हांखे अपडेट ॾींदासीं। ऐं केटिन वारनि जा बि कुझु नवां ड्रामा ज़ाहिर थियण वारा आहिनि। ऐं गुनाह जेको ड्रामो आहे इन जी बि मां अपडेट काफ़ी ॾेई चुको आहियां। ऐं गुनाह ड्रामो बि बहितरीनु शूट थी रहियो आहे, ऐं जंहिंजो तव्हां ॾिठो हुयो आदिल साहब डायरेक्टर आहे, मजू लाड़ा, कुझु ॿिया अदाकार आहिनि। ॾाढो सुठो ड्रामो आहे, तमामु जल्द इहो साम्हूं अचण वारो आहे। ऐं इन जी अपडेट मां तव्हांखे काफ़ी ॾेई चुको आहियां। ऐं इन जी बि जेका टीज़र तमामु जल्द साम्हूं अची वेंदो ऐं इन जी बक़ाया जीअं लगातार अपडेट ईंदी वेंदी उहा बि मां तव्हां ताईं शेयर कंदो वेंदुसि, कोशिशि कंदो तव्हां ताईं उहा बि टाइम सां पुॼायां। ऐं बाक़ी पहिरियों हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तो त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु काफ़ी सारियूं मां तव्हां सां ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां। ऐं तव्हांखे इहो तव्हांजा जेका बि सुवाल कमेंट जे ज़रिए मूं वटि आया आहिनि उहे बि पढ़ंदुसि, ऐं जंहिं कमेंट न आहिनि कया मतां उहे छॾे हलिया वञनि, उहे उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि हीअ कमेंट तव्हांजे कम जा आहिनि। मतां तव्हांजो बि को अहिड़ो सुवालु हुजे जेको ॿिए कंहिं दोस्त कयो हुजे, मुंहिंजो जवाबु ॾियां मतां तव्हांखे बिना लिखण खां ई जवाबु तव्हांखे मतां मिली वञे मूंखां। थोरो हिन वीडियो खे वॉच कंदा, लाइक कंदा ऐं इंतज़ारु कंदा ॾिसंदा त मां कोशिशि कयां त दोस्तो इहो कमेंट पढ़ी वठां, बक़ाया ॿी अपडेट तव्हां सां शेयर कंदो हलां, कमेंट तव्हांखे शामिलु करे वठां। दोस्तो अली मुराद बिजराणी खान दिलि मोकिलियान, काफ़ी सारा आदा, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त लिखियो जंहिंजो नालो आहे ओखे ID ते लिखियलु आहे, ओखे असली नालो भाउ जी ख़बर न आहे छा आहे, पर उन बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं अब्दुल रहमान साहब बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि अदा, वॾियूं महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं गुलाम हुसैन जेका मां अपडेट ॾिनी हुई उन ते हिकिड़े दोस्त लिखियो आहे SA अदा, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर नालो अथसि, वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं मोहम्मद उमर काफ़ी दिलि बि मोकिलिया आहिनि अदा, इहे बि तव्हांजा लख कुर्ब जानी। ऐं असलम नोरियो साहब बि दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं ॿियो हिकु दोस्त आहे हुनजी ID ते सिर्फ़ु यूज़र लिखियलु आहे, नालो उन पंहिंजो न आहे लिखियो, उन काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, कमेंट में काफ़ी सारा दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त लिखियो आहे अल्ताफ़ अली नालो अथसि, ID ते लिखियलु आहे, लिखे थो अदा पथर दिलि ड्रामो सुठो हुयो, बिल्कुलु दा बहितरीनु ड्रामो, बहरहाल हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे, जेका शइ ख़तमु थींदी आहे वरी न आहे ईंदी। ऐं मोहम्मद उमर काफ़ी स्टीकर मोकिलिया आहिनि, दोस्ती हथ वधाया अथई अदा, वॾियूं महिरबानियूं, तव्हां सभु दोस्त ॿाहिरि आहियो मुंहिंजा। ऐं इमरान अली ख़ान लिखियो आहे बहितरीनु हवेली ड्रामा, जेका मूं अपडेट ॾिनी हुई हवेली ड्रामे जे लाइ, उन हेठां उन लिखियो आहे बहितरीनु इमरान अली ख़ान अदा, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, दोस्त जो नालो न आहे लिखियलु, हिन काफ़ी दिलि मूं ॾे मोकिलिया आहिनि अदा, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा तव्हांजो नालो न आहे लिखियलु, न त नालो मां तव्हांजो ज़रूरु शामिलु कयां हा। रजब अली अबड़ो साहब लिखियो आहे हाणे दुलाब हलायो वञे, इंतज़ारु नथो थिए, ऐं दिलि बि मोकिलिया अथई। ऐं ॿियो लिखियो अथई अदा मूंखे ॾाढो ॾुखु थियो आहे पथर दिलि ख़तमु थियण ते, अदा दुलाब जी काफ़ी कोशिशि लॻी पई आहे, वॾी तेज़ी सां फरज़ंद मलिक खजू साहब कमु करे रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में महीने जे अंदरि पोइ बि कुझु न कुझु चवंदा आहिनि खीर पाणी ज़ाहिर थींदो,
ऐं पत्थर दिलि वाक़ई ख़तमु थी वियो, काफ़ी माण्हुनि खे ॾुख थियो त 300 ताईं हले अॻे ख़तमु थी वियो। सुठो ड्रामो हो माशाअल्लाह, पर छा कजे अदा। ऐं ख़ालिद भाई जेको आहे इन बि गिफ्ट मोकिलिया आहिनि, दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे मुशरफ बुगियो, असगर थी बि थोरो गुस्सो कयो अथई। न त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असगर थी सां बि असांजो भाउ आहे, मां उहो अॻिते नथो पढ़ी सघां ऐं तव्हां बि मुंहिंजा भाउ आहियो। बहरहाल हुनजी मजबूरी आहे, हू जेको असर कुरैशी सां वरी मुहबत कंदो आहे तॾहिं हू बार बार लिखी रहियो आहे एड्रेस जे लाइ, पर मूंखां मां वॾी कोशिशि कयो, जो कमु न थियो आहे। असगर असद कुरैशी जो को बि यूट्यूबर जेको आहे, छा डायरेक्टर बि जो एड्रेस नथो ॾेई सघे। नवीद दर्स मोकिलिया आहिनि, दिलि वॾियूं महिरबानियूं, सलाम वारायो अस्सलाम वालेकुम। त वालेकुम सलाम नवीद भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर डन लिखियो आहे, अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो मोहम्मद रहीम लिखियो आहे, ड्रामो कॾहिं हलंदो, ॾाढो इंतज़ारु करायो आहे। दुलाब ड्रामे जे बारे में लिखियो अथई, अदा दुलाब ड्रामो खंड जेको आहे न, हिन महीने जे अंदरि पोइ खंड पाणी निकिरंदो, कुझु न कुझु ज़ाहिर थींदो। ऐं अशन कोलाची दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असलम नूरियो साहिबु लिखियो आहे हवेली ड्रामे जे बारे में, अदा हवेली इंशाअल्लाह हिन सूमर खां स्टार्ट आहे, दिलि जाए कयो, मां तव्हांखे पकी ख़बर ॾियां थो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे अस्सलाम वालेकुम, नालो न लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं। दिलि बि काफ़ी मोकिलिया अथई, अदा मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ॿिए दोस्त दिलि ऐं प्यार मोहबत जा दिलि मोकिलिया अथई, मोहम्मद उमर साहिबु, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। दोस्तो इहो हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया, उन्हनि जो जवाब बि ॾिना। ऐं उमेद आहे इहे कमेंट तव्हां ॿुधा ऐं तव्हांखे दिलि जाए थी हूंदी। मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे सभ खां पहिरियां त दोस्तनि जो को कमेंट मिस न थिए। को अगरि कमेंट मिस थी वियो आहे त उनजी माज़रत, लेकिन मां सॼा कमेंट ॻोल्हे स्क्रीनशॉट कढी रखिया आहिनि ऐं अॼु शामिलु कया आहिनि, कल्ह वारा बि शामिलु कया आहिनि, अॼु वारा बि कमेंट शामिलु कया आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि, जेका असां वीडियो अपलोड कंदा आहियूं, तव्हां असांजी वीडियो ॾिसंदा आहियो, इन खे शेयर घणो कंदा कयो, फ्री आहे इहो, जेतिरो थी सघे ग्रुपनि में लिंक शेयर कंदा कयो दोस्तो, ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदा कयो अॻिते शेयर करनि, बसि इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे। ऐं दोस्तो मूंखे ख़बर आहे तव्हांखे नवे ड्रामे जो इंतज़ारु आहे, सभ खां वधीक दुलाब जा कमेंट अचनि था दुलाब ड्रामे जे बारे में। दुलाब दोस्तो हिन महीने लॻी वेंदो, महीने जे अंदरि कुझु न कुझु टीज़र पुरमो ज़ाहिर थींदो। जेतिरी तेज़ी सां डायरेक्टर कमु करे रहियो आहे ऐं एडिटर कमु करे रहियो आहे, मुंहिंजे हिसाब सां जल्दी इहो ज़ाहिर थींदो, कुझु न कुझु ज़ाहिर थींदो। छो त महिनत सां हर शइ महिनत मिलंदी आहे, महिनत जो फल मिलंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, डायरेक्टर साहिब बि पंहिंजी महिनत करे रहियो आहे ऐं वरी ॿिए स्पेल जी बि शूटिंग स्टार्ट करे रहियो आहे गॾोगॾु। ऐं जीअं ई स्पेल जी शूटिंग थींदी 25 एपिसोड, वरी इन्हनि में 25 एपिसोड खे कम से कम महीनो लॻी वेंदो या 2 हफ़्ता लॻी वेंदा शूट करण में। जीअं इहे मुकमिल थी विया तीअं वरी इन्हनि खां वरी इहे एडिट थींदा, पर इन एडिट थियण खां पहिरियों ई टीज़र वग़ैरह मुंहिंजो अंदाज़ो आहे त अची वेंदो, टीज़र अची वियो ऐं सभिनी दोस्तनि जी जेको आहे न ख़्वाहिश पूरी थी वेंदी, जंहिंखे इंतज़ारु आहे दुलाब जो उहो पूरो थी वेंदो। ऐं दोस्तो मां तव्हां वाइदो कयां थो दुलाब जी शुरू खां आख़िर ताईं जेतिरियूं बि एपिसोड हूंदी सभई अपडेट तव्हांखे इन चैनल ते मिलंदी रहंदी, कॾहिं बि का अपडेट मिस न थींदी। छो दुलाब ड्रामो हिकिड़ो सोप सीरियल आहे, उनजो हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा, उहो प्राइम टाइम हलंदो। प्राइम टाइम तव्हां सम्झो था राति जो 7-8 वॻे वारो टाइम जेको हूंदो आहे इहो प्राइम टाइम हूंदो आहे, इनखे प्राइम टाइम सॼो वेंदो आहे। इन टाइम जेको ड्रामो हलंदो आहे उन खे सुपर हिट ड्रामो कयो वेंदो आहे। जेको बाद में हलंदा 10-11 वॻे ड्रामा या 5 वॻे ड्रामा, उहे प्राइम टाइम न हूंदा। हीअ प्राइम टाइम जे दौरान जेको बि ड्रामो हले सम्झी वञो तमामु उहो सुपर हिट ऐं सुठो ड्रामो आहे। सुठे ड्रामे खे प्राइम टाइम जे दौरान हलायो वेंदो आहे ऐं हीअ दुलाब ड्रामो बि प्राइम टाइम आहे। इंशाअल्लाह इहो जेको आहे ऐं इन टाइम हलाईंदो, हफ़्ते में इन जा 5 एपिसोड ईंदा। हीअ सोप सीरियल आहे, सुठो ड्रामो आहे ऐं वॾो धमाकेरो वॾे स्केल वारो ड्रामो आहे। जॾहिं बि हलियो ऐं तव्हां ॾिसिजो तव्हांखे इहो ड्रामो वणंदो, ॿियो को ड्रामो ई न वणंदो। हा हिकिड़ो ड्रामो आहे हवेली ड्रामो मुक़ाबिलो जो करे सघे थो, उन जो अदाकार बि साॻियो आज़म मेंगल, हिन जो बि छाजे करे हवेली ड्रामे में 50 खां पोइ वॾी मार धाड़ ॾेखारी वई आहे, वॾो उन में वठ पाइजावा, वॾा सुठा सीन ऐं सुठी लोकेशन ते कमु कयो वियो आहे ऐं उन में एतिरी दिलचस्पी, एतिरो त मज़ो आहे ऐं मश्करी बि उन में घणी ॾेखारी वई आहे, झड़ो बि ॾेखारियो वियो आहे ऐं उन में मुनाफ़क़त बि ॾेखारी वई आहे ऐं उन में धोखो बि ॾेखारियो वियो आहे ऐं उन में जेको आहे कामयाबी बि ॾेखारी वई आहे, उन में अहद बि ॾेखारियो वियो आहे, उन में एतिरो बि ॾेखारियो वियो आहे सचो माण्हू केॾो मज़बूत थी बीहे, उन खे को हिलाए नथो सघे।
इहो बि ॾेखारियो वियो आहे। हवेली ड्रामे में 50 एपिसोड खां पोइ ईंदा जेका 50 खां 75 ताईं जेका 25 एपिसोड आहिनि न दोस्तो, इन में वॾी महिनत कई वई आहे। इहे ड्रामा जॾहिं इहे एपिसोड स्टार्ट थींदा तेसि ताईं दुलाम बि अची वेंदो ऐं ॿई ड्रामा हिक ॿिए खे टक्कर ॾींदा। हू KTN वारनि जो ड्रामो, हू सिंध TV वारनि जो ड्रामो, ऐं ॿई ज़बरदस्त आहिनि। मां केतिरी तारीफ़ कयां ॿिनी ड्रामनि जी, घटि आहे। सुठी शइ आहे, इन लाइ मां तारीफ़ कयां थो। छाजे करे आज़म मेंगल मुंहिंजो पंहिंजो बि फेवरेट हीरो आहे, तव्हांजो बि फेवरेट हीरो हूंदो। मूंखे मुंहिंजे हिसाब सां आज़म मेंगल खे हिन टाइम सिंध में घणो चाहियो वञे पियो ऐं आज़म मेंगल बहितरीनु अदाकारी कंदो आहे ऐं उनजी पर्सनैलिटी बि अहिड़ी आहे, ॾिसण में बि हू बहितरीनु इंसानु आहे, सुठो सुहिणो सिरतो माशाअल्लाह। ऐं उमिरि मां मञां थो आज़म मेंगल जी घणी थी वई आहे हाणे, छो त पुराणो अदाकार आहे। बहरहाल दोस्तो, अॼुकल्ह रंग रोगन करे जेको आहे मेकअप करे कम खे हलाए वञे, त पोइ बि एतिरी उमिरि न आहे जेतिरी सलमान खान जी आहे। 60 साल जी उमिरि में बि सलमान खान अञा हीरो आहे, अञा यंग ॾेखारियो वञे थो। लेकिन आज़म मेंगल एतिरी उमिरि न आहे, लेकिन पोइ बि वॾी उमिरि आहे माशाअल्लाह। भलो असांखां त वॾो आहे, तव्हां असांखां त वॾो आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे तव्हांजी उमिरि केतिरी आहे, लेकिन वॾी उमिरि आहे। मां नंढो आहे त आज़म मेंगल जा ड्रामा ॾिसंदो अचां थो। बहरहाल यंग लॻो पियो आहे, अञा बि उनखे ॾाढो मेकअप शेकअप कराए कमु करे रहिया आहिनि। अॻिते बि हलंदो रहंदो। दोस्तो, उमेदु आहे तव्हांखे अॼु जी वीडियो दिलचस्प लॻी हूंदी। जे वीडियो तव्हां हेतिरी ताईं ॾिठी आहे, महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो, सभ खां वधीक दोस्तो शेयर कयो, सब्सक्राइब कयो, सभिनी दोस्तनि ताईं पुॼायो। मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी का सुठी वीडियो में ऐं सुठी जेको आहे न अपडेट सां, सुठी इंफॉर्मेशन सां। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त, दिलि में दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।